बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। ज़िंदगी में तवाज़ुन रखणु ज़रूरी हूंदो आहे। हर उहो माण्हू जेको तवाज़ुन रखणु ॼाणे थो या बैलेंस रखणु ॼाणे थो, उहो ज़िंदगी सुठी गुज़ारे सघे थो। जॾहिं न माण्हू जो तवाज़ुन थोरो बिगड़ी वेंदो आहे, यानी हुनजे कम जो, त पोइ उनखे ॾाढी तकलीफ़ ईंदी आहे। ख़ासि तौर ते जेका मां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त कुझु ॿिनि टिनि ॾींहंनि खां ॼण तबियत में ब्लड प्रेशर कंहिं महिल वधे थो, कंहिं महिल कीअं, त तवाज़ुन न आहे। जॾहिं असां तवाज़ुन रखंदा आहियूं न, त पोइ ज़िंदगी बैलेंस थियणु शुरू थी वेंदी आहे। घणा माण्हू तवाज़ुन न रखी सघंदा आहिनि, या त कमु कंदा रहंदा आहिनि ऐं हुनजी ज़ाती ज़िंदगी सफ़ा मजरूह थी वेंदी आहे, ख़तमु थी वेंदी आहे, ऐं हू कंहिं सां बि न मिली सघंदा आहिनि, न ॻाल्हाए सघंदा आहिनि, न उनखे मौक़ो ॾेई सघंदा आहिनि, न उन सां हमदर्दी ॾेखारे सघंदा आहिनि, न प्यारु ॾेखारे सघंदा आहिनि, न पंहिंजाइप ॾेखारे सघंदा आहिनि, न वक़्तु ॾेई सघंदा आहिनि, न ई एतमाद उन्हनि ते माण्हुनि जो बहाल थींदो आहे। त पोइ छा थींदो आहे त माण्हू हिकिड़े कम में त सुठो हूंदो आहे, पर ॿिए कम में ओतिरो ई बेकार, ॿिए कम में ओतिरो ई ख़राबु ऐं घटि हूंदो आहे। शुरू में मूंखे जॾहिं जॉब मिली त हिकिड़ी जॻह ते मीटिंग हुई, त हिकिड़ो साहब मीटिंग करे रहियो, त उन चयो त मां एतिरो कमु कयो जो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी मदर गुज़ारे वई, त बि मां ड्यूटीअ ते वियो हुउसि। जंहिं वक़्तु मुंहिंजे ॻाल्हाइण जो वारो आयो, त मां पंहिंजे हिसाब सां नओं अञा जॉब में शुरू थियो हुउसि, मूंखे ख़बर कान हुई, त मूं रुॻो ईअं चयो, सर तव्हां जेकॾहिं उहो हिकिड़ो ॾींहुं कम खे छॾे पंहिंजी माउ सां वियो आहे, छो जो हू ॿी दुनिया में वञे पई, घड़ी खनि हुन सां गुज़ारियो आहे, त केॾो बहितरु थिए हा, त हुनखे उहा शइ न वणी ॾाढी। यानी तव्हां जेकॾहिं कंहिंखे बि बैलेंस कराइण लाइ या तवाज़ुन रखण लाइ चवंदव, त हू कावड़िजी वेंदो आहे। उसूल आहे, ईअं हदीसुनि में बि अचे थो या वाक्यनि में अचे थो त के माण्हू नबी साईं जिन वटि आया ऐं चयुनि त मां सॼी राति इबादत कंदो आहियां, या हिकु औरत जेका पंहिंजो पाण खे ॿधी छॾींदी हुई, त मतां निंड अचे ऐं इबादत में ख़लल पए, त नबी साईं चयसि इहा इबादत अहिड़ी कम जी न आहे, छो जो तवाज़ुन रखो। इबादत जो टाइम इबादत जे वक़्तु ऐं कम जो टाइम कम जे वक़्तु। ईअं तवाज़ुन माण्हू न रखी सघंदो आहे, त पोइ बैलेंस माण्हू जो न ठही सघंदो आहे, ऐं ज़िंदगी ॾाढी मुंतशिर थी वेंदी आहे, ॾाढी ॾुखी थी वेंदी आहे। इहा इंसानी नफ़्सियात रही आहे, त तव्हां जंहिं बि माण्हू सां मिलंदव, त हू जंहिं तजुर्बे मां पाण गुज़री आयो हूंदो, तव्हांखे सलाह उहा ई ॾींदो। यानी मुंहिंजो मशवरो इहो हूंदो आहे त जेको मां कमु करे रहियो आहियां, शायदि उहो सही आहे, ऐं हिन खे बि उअं ई करणु घुरिजे। के माण्हू चवंदा आहिनि ज़िंदगीअ में थोरो जेको आहे सो चेंजिंग आणिजे, या उनखे थोरो तब्दील कजे, या रूटीन तब्दील कजे, या ज़िंदगीअ जी कारोबार खे तब्दील कजे। आसान त न आहे, पर एतिरी ॾुखी बि न आहे। तव्हां जॾहिं तवाज़ुन आणींदा आहियो न, तवाज़ुन एॾो कम जो आहे, जो हज़रत अली करमल्ला वजह चयो त जेको माण्हू शयुनि खे या रिश्तनि या नातनि खे उन्हनि जी असुलु जॻह ते रखणु ॼाणे थो, उहो बहितरीनु इंसानु या समझदार इंसानु आहे। असां मां घणनि खे त इहो बैलेंस करणु ईंदो ई कोन्हे को। छा कॾहिं हिकु पासे ॾे रिश्ते ॾे माण्हू वधी वेंदो आहे, त ॿियो पासो जेको रिश्ते जो हूंदो आहे, या ॿिया रिश्तेदार हूंदा आहिनि, या ॿियो साइड हूंदी आहे, उन्हनि जो तवाज़ुन माण्हू जो बिगड़ी वेंदो आहे। तंहिंजे करे बैलेंस करणु लाज़मी हूंदो आहे। ज़िंदगीअ में बैलेंस करण जो बहितरीनु तरीक़ो रिश्तनि में इहो आहे त तव्हांखे जेकॾहिं को बि हिकिड़ो माण्हू ॻाल्हि करे, उहा ॿिए खे न ॿुधायो, ऐं जेकॾहिं तव्हांखे को ॿियो ॻाल्हि करे, उहा पहिरें खे न ॿुधायो। तव्हांजे ज़िंदगीअ जो रिश्ता जेके बि नाता, उहे तवाज़ुन में रहंदा ऐं बैलेंस में रहंदा। पर जॾहिं न असां उहा साॻी ॻाल्हि वञी हिकु जॻह खां ॿी जॻह ते ॿुधाईंदा आहियूं, त तवाज़ुन बिगड़ी वेंदो आहे। यानी जेको बैलेंस रखियलु हूंदो आहे पंहिंजाइप जो, उहो बिगड़ी वेंदो आहे। माण्हू हक़ु सम्झणु लॻंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं न माण्हू किरंदो आहे, त पोइ जंहिं शइ में बि हथु विझण जी कोशिशि कंदो आहे, पोइ कहिड़ी बि शइ हुजे, उन में ज़ोरीअ चुंबड़ी पवंदो आहे, ऐं पोइ उहो किरंदो हलंदो आहे, ऐं उन जंहिं में हथु पवंदो आहे, जेकॾहिं मज़बूत हूंदी त उहो उन ते क़ाबू थी बीहंदो, न त उहा बि गेलजी ईंदी। ईअं 3-4 दोस्त बीठा थिया पाण में। हज़रत अली अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो केस आयो, त हिकिड़े माण्हूअ चयो त साईं मां बीठो हुउमि पियो, त हीउ किरे पियो,
त हिन जे जेको माइट किरे पियो उन हथु विधो मूंखे त मुंहिंजे भाउ खे गेले वियो, उन वरी ॿिए खे हथु विधो उहो उन खे गेले वियो, उन वरी टे खे हथु विधो त उहो उन गेले वियो। त हाणे जेका रक़म आहे उहा कीअं विराई वञे? त हज़रत अली अलैहिस्सलाम उन्हनि जो फ़ैसिलो कयो, यानी जेको पहिरियों पहिरियों किरियो उन खां फुल रक़म वरितनि ऐं ॿियनि खां थोरी थोरी वठी ऐं उन्हनि जे जेके पोइ किरिया हुया उन्हनि खे उहो अमाउंट या रक़म ॾिनी हुई। ईअं जॾहिं तव्हां किरणु शुरू कंदा आहियो ऐं कंहिंखे क़ाबू कंदा आहियो त नुक़सानु उनजो बि थींदो आहे। पर जेकॾहिं को माण्हू किरे थो या कंहिं बि नुक़सान में पए थो या तवाज़ुन विञाए थो वेहे, पर उनखे जेकॾहिं सहारो मिली थो वञे त हुन जहिड़े उहा ख़ुशनसीबी आहे। दुनिया में ख़ुशनसीब इंसानु उहो आहे जेको चौधारी ऊंदाही, मायूसी, नाउमीदी ऐं फ़िक्र जे हूंदे बि हुनखे का चिणग, का रोशनी अहिड़ी महसूस थी थिए जंहिंमें उमेद हुजे, पंहिंजाइप हुजे, आसिरो हुजे, सुठाइप जो आसिरो हुजे, उहो ई आहे। छो जो जॾहिं असां मायूसीअ जे इन धुॿण में फासंदा हलंदा आहियूं, गेलबा हलंदा आहियूं, त असांजो पेर उअं ई वधीक हुन में फासंदा हलंदा आहिनि ऐं असां पंहिंजे वजूद खे ॿाहिरि न कढी सघंदा आहियूं, त असां पंहिंजो तवाज़ुन विञाए वेहंदा आहियूं। दुनिया में ॾुखिये में ॾुखी शइ तवाज़ुन रखणु हूंदो आहे, यानी तव्हां बैलेंस रखी वियो पंहिंजे जॉब में, पंहिंजे कलीग सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे हस्बैंड वाइफ वारो जेको रिश्तो आहे, बिरादरी वारो या जेको ॿियो रिश्ता आहिनि, उन्हनि खे तव्हां जेकॾहिं बैलेंस रखी वियो त पोइ उहो बहितरु थींदो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते खिल थी अचे, जेको मुंहिंजो कैमरामैन आहे थकिजी पियो आहे ऐं हर हर इशारो थो करे पियो, तंहिंजे करे हाणे ॻाल्हि खे थोरो वाइंड अप थो कयां। इहो त कोशिशि कयो त ज़िंदगीअ में तवाज़ुन आणियो, पोइ पंहिंजी ज़ाती ज़िंदगी हुजे या कंहिंजी ॿिए जी। जेकॾहिं तव्हांजो तवाज़ुन बिगड़े थो त ख़ुदा ॿियनि जो तवाज़ुन बिगाड़ण में कोशिशि न कयो, ॿियनि जो तवाज़ुन ख़राबु करण में जी कोशिशि न कयो। छो जो क़ुर शरीफ़ में ईअं बि चयलु आहे त हर उहो माण्हू जेको साज़िश करे थो या झगड़ा फैलाए थो पियो, उनजो ठिकाणो दोज़ख आहे। हिकु वाज़े ॻाल्हि ॿुधल आहे त कंहिंजो बि बैलेंस न बिगाड़ियो, कंहिंजी बि ज़िंदगीअ में एतिरा रुखना न आणियो। जेकॾहिं तव्हांखे कमु आहे त कम सां ओतिरो ई जेको आहे सो माण्हू जो टाइम हुजे, ऐं कम खां पोइ जेका तव्हांजी फैमिली लाइफ आहे या तव्हांजी ज़ाती लाइफ आहे उनखे बि माण्हू वक़्तु ॾिए ऐं उनखे बि हले या उनखे बि माण्हू बैलेंस रखे त इहा बहितरीनु शइ हूंदी आहे। कॾहिं कॾहिं इंसानु जॾहिं अंदरूनी कमज़ोर थींदो आहे न त पोइ उनखे ख़ौफ़ वकोड़ींदा आहिनि, उन जूं अलामतूं निशानियूं ईंदियूं आहिनि। कॾहिं माण्हू ख़्वाब में डिॼंदो आहे, कॾहिं कॾहिं ओचितो खड़को थींदो आहे त बि माण्हू डिॼी वेंदो आहे, पर उहो वक़्तु ऐं हालात सां गॾु माण्हू सेट कंदो हलंदो आहे ऐं सही थींदो वेंदो आहे ऐं बहितरीनु थींदो वेंदो आहे। हाणे उहो कैमरामैन चयो त टाइम घणो थी वियो आहे, ठीकु आहे, अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता